अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वकूनू मअस सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिरादरन इस्लाम, सभिनी खां पहिरियों तव्हां ऐं असीं गॾिजी मदीने वारे मीर अरबी अमीर दिलबर दस्तगीर अड़ियन जे आधार ग़रीबन जे गमखार मदीने जे ताजदार ते दुरूद पाक जो हदियो पेश कयो ऐं पढ़ो बुलंद आवाज़ खां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि सल्लम व सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातुम व सलामन अलैका या हबीब अल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक सल्लम सल्लल्लाहु अलैहि सलातुम सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातुम सलामन अलैका या हबीब अल्लाह। जमायत सगोरी अल्हम्दुलिल्लाह, अज जी जेका ई मुक़द्दस महफ़िल आहे, ही महफ़िल जी निस्बत जेका आहे पंहिंजे मुर्शिदन ऐं बुज़ुर्गन अल्लाह वारनि जी निस्बत जे करे ही नूरानी महफ़िल आहे। ही नूरानी जमात जेका गॾु थी आहे, ही सॼी जेको जमात गॾु थी आहे, उलमाए सगोरा हिते तशरीफ़ खणी आया आहिनि। जमात सॼी हाज़िर थी आहे, ही वॾी निस्बत जे करे हिते हाज़िर थिया आहिनि। ही नूरानी माहौल जेको ठहियो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह, इहो सॼो निस्बतन जे करे आहे। अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में दुआ आहे, ही निस्बतूं अल्लाह तबारक व ताला क़ाइम ऐं दाइम फरमाए। आमीन आमीन। जमायत सगोरी निस्बतन खां बग़ैर असांजो बिल्कुलु हक़ीक़त ॻाल्हि आहे त गुज़ारो ई कोन्हे को। अॼु जेको ही मुक़द्दस महफ़िल मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह ऐं हुनजे औलाद बुज़ुर्गन निस्बतन सां ही महफ़िल आहे। इन महफ़िल खे अव्हां खे